अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान मेराज हबीब। प्रोग्राम जी शुरूआत में पाण ज़िक्र कंदासीं नेब चेयरमैन जे मामले जे हवाले सां, जिते हिन हुकूमत इहा होड क़ाइमु करे रखी आहे त इन ई नेब चेयरमैन खे एक्सटेंशन ॾियणी आहे। मजमूई तौर ते हिन वक़्तु जेके मामला वफ़ाक़ी सतह ते नज़र अचनि था, उन में वफ़ाक़ी हुकूमत इहो चाहे पई त मर्ज़ी जी मीडिया हुजे, मर्ज़ी जी इलेक्शन कमीशन हुजे, मर्ज़ी जा जज हुजनि, ऐं उन सां गॾोगॾु हाणे मामिलो नेब चेयरमैन ते बि अची पहुतो आहे। नेब चेयरमैन जे हवाले सां कुझु ॾींहंनि खां इहे ख़बरूं गर्दिश कनि पियूं त हुकूमत आर्डिनेंस आणण जी कोशिशि कंदी, पर उन ख़बर खे अॼु फ़ारूक नसीम पारां रद्द कयो वियो आहे, जॾहिं त इन हवाले सां अपोज़िशन सां ॻाल्हि ॿोल वारा मामला बि हिन वक़्त ताईं तइ नाहिनि थी सघिया। हालांकि जेको हिन वक़्तु नेब चेयरमैन आहे उनखे आणण में ख़ुर्शीद शाह ऐं शाहिद ख़ाक़न अब्बासी हिमायत कई हुई ऐं उन्हनि ई आंदो हुयो, पर उन बाद जंहिं तरीक़े सां नेब चेयरमैन हिन हुकूमत में ख़ासि तौर ते एहतसाब जो अमल जारी रखियो आहे, जेको हिक तरफ़ो असांखे नज़र अचे थो, उन में नेब चेयरमैन जी कारकर्दगी ते बि केतिरा ई सवाल उथनि था। उन खां अलावा स्कैंडल्स पिणु अवां जे साम्हूं आहिनि। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन किया है सीनियर सहाफ़ी ऐं तजज़ियानगार सिद्दीक साजिद साहब। बहुत शुक्रिया सर जी प्रोग्राम में ज्वाइन करने के लिए। बताइएगा, नेब चेयरमैन वाले मामले पर हुकूमत चाह रही है कि एक्सटेंशन दी जाए इसी नेब चेयरमैन को, क्या आपके पास इत्तलात हैं? अपोजिशन राजी होगी इस मामले पर? तो बिल्कुल राजी नहीं होगी इस मामले पर, और दूसरी तरफ हुकूमत की ये कोशिश है कि एक्सटेंशन दी जाए, लेकिन जो अब माहौल बन रहा है उसके तनाजुर में लग नहीं रहा, क्योंकि आज जो गुफ्तगू की है फरोग नसीम वज़ीर कानून ने, तो वज़ीर आज़म अगले हफ्ते जो है वो इसका फैसला करेंगे, और अभी तक आर्डिनेंस तैयार नहीं हुआ। लेकिन हमारी इतलात के मुताबिक आर्डिनेंस भी तैयार है और एक बिल भी तैयार है, तो दोनों सूरतों में कोई ना कोई जो है वो काम जो है वो किया जाए। और ये भी आपको बता दूं कि जो चेयरमैन नैब हैं जस्टिस रिटायर्ड जवेद इकबाल, उन्होंने जुलाई में एक खत लिखा था वज़ीर कानून को, वज़ारत कानून को, बल्कि क्योंकि नैब जो है इस वक्त वज़ारत कानून के मातहत है, और उस खत में उन्होंने अपनी जो है वो कहा था कि वो उनकी मुद्दत पूरी हो रही है अक्टूबर में, तो लिहाजा उनकी जगह वो और मजीद वो कंटिन्यू नहीं करना चाहते, क्योंकि उम्र उनकी जो उम्र है 76-77 हो गई है, तो वो मजीद कंटिन्यू नहीं कर सकते। तो लिहाजा हुकूमत जो प्रोसेस है चेयरमैन नैब की तकर्री का वो शुरू करे। उसके ऊपर उनको जवाब तो कोई नहीं दिया गया, लेकिन मैसेज ये पहुंचाया गया कि आप खामोश हैं, इस मामले के ऊपर हुकूमत फैसला करेगी। इस वक्त चूँकि जो केसेस हैं बहुत ज़्यादा खास तौर पर अपोजिशन के खिलाफ वो बढ़ा चढ़ा कर वो उनको आगे ले जाया जा रहा है, तो हुकूमत की भी ये ख्वाहिश है कि ये कंटिन्यू करें, लेकिन इसके लिए जो भी रास्ता निकाला जाएगा वो रास्ता सुप्रीम कोर्ट में चैलेंज हो जाएगा, क्योंकि वज़ीर आज़म इस वक्त जो मौजूदा नैब का कानून है, और आइन में भी वो चीज़ शामिल कर दी गई थी 18वीं तरमीम में, कि जो नैब चेयरमैन का तकर्रर होगा वो अपोजिशन लीडर की तकर्री से होगा। अब ये बहाना ये बना रहे हैं कि चूँकि अपोजिशन लीडर शहबाज शरीफ के ऊपर नैब के मुकदमात हैं, तो लिहाजा उनके साथ वज़ीर आज़म मुशावरत नहीं करेंगे, क्योंकि अगर उनके साथ मुशावरत करते हैं तो ये मफादात का जो है वो टकराव होगा, और इस वजह से उन्होंने कहा कि दीगर अपोजिशन की बातों से मुशावरत का जो ऑप्शन है वो मौजूद है। लेकिन वो तो एक ऑप्शन दीगर अपोजिशन की बातों से मुशावरत का ऑप्शन का जो मामला है वो कानून में मौजूद नहीं है। कानून में लफ्ज़ अपोजिशन लीडर है, ये तमाम अपोजिशन की नुमाइंदगी करता है। तो इसके हाल में जो वज़ीर कानून जो है इन्होंने एक बिल भी तैयार किया हुआ है, एक ऑर्डिनेंस भी तैयार किया हुआ है। हमारे राय के मुताबिक ऑर्डिनेंस में ये बात उन्होंने दर्ज की हुई है कि जब तक नया चेयरमैन नहीं लग जाता उस वक्त तक ये जो मौजूदा चेयरमैन है यही कंटिन्यू करेंगे जवेद इकबाल। और दूसरा उसमें ये भी कहा गया कि अगर अपोजिशन लीडर जिसके साथ अगर किसी शख्स ऐसा शख्स जिसके साथ वज़ीर आज़म ने मुशावरत करनी है और उसके ऊपर नैब के केसेस हों, तो दीगर अपोजिशन की बातों से मुशावरत की जाएगी। तो इस तरह की है कि एक बिल या ऑर्डिनेंस लाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन जब माहौल बनते देखा कि तमाम अपोजिशन जमातें इसके खिलाफ हो गई हैं, तो आज इन्होंने यू टर्न लिया हमेशा की तरह, और कहा जब वज़ीर आज़म इसके ऊपर फैसला करेंगे। ये गलत बात है, हालांकि ये बात उनको करनी नहीं चाहिए कि ये वज़ीर आज़म की स्वाबदीद है कि वो किस पर चेयरमैन लगाए। वज़ीर कानून साहब ये वज़ीर आज़म की स्वाबदीद नहीं है। आइन के मुताबिक वज़ीर आज़म और अपोजिशन लीडर दोनों मिलकर उसके ऊपर मुशावरत करते हैं। मुशावरत का जो लफ्ज़ है जो आर्टिकल 212 उसमें वाज़ेह तौर पर लिखा गया वो मकसद बामानी नतीजा खेज मुशावरत होनी चाहिए, और वो मुशावरत का अमल अभी तक इन्होंने
शुरू ही नहीं किया। 9 अक्टूबर को इन्होंने रिटायर हो जाना है बाकायदा तौर पे, और आज जो है वो 24 सितंबर है। एक हफ्ता 10 दिन का टाइम है, तो 2 हफ्ते का, तो अभी तक मुशावरत ही शुरू नहीं हुई। ना वज़ीर-ए-आज़म ने खत लिखा, ना अपोजिशन लीडर ने। ये सारे मामले के ऊपर जो पीपल्स पार्टी और नून लीग हैं, उन्होंने एक फैसला ये किया है कि चेयरमैन नैब के मामले उसको तस्दीक देने के मामले के ऊपर और इलेक्शन कमीशन के जो अरकान है 2, उनकी तकर्री के मामले के ऊपर किसी किस्म का कोई समझौता नहीं किया जाएगा और इन दोनों मामलों की मुखालफत की जाएगी। जी सिद्दीक साहब, अब ये बताइएगा, ज़ाहिर है आपने तफसीलन सूरत हाल सामने रखी, हुकूमत क्यों चाह रही है इसी चेयरमैन को ही कंटिन्यू रखना? क्योंकि ज़ाहिर है जो सियासी तौर पर मामला सामने आ रहे हैं, कुछ दिन पहले शेख रशीद साहब ने भी ये बयान दिया था। उन्होंने कहा था कि 2 साल में तकरीबन जो अपोजिशन के केसेस हैं उनका फैसला हो जाएगा, और एक चीज़ से ये तासुर मिल रहा था कि 2023 में अपोजिशन के जो अहम रहनुमा हैं वो जेलों में होंगे और इस तरह से हुकूमत काम आगे चलाएगी। क्या यही वजह है कि हुकूमत चाह रही है कि यही नेब चेयरमैन कंटिन्यू हो? जी बिल्कुल आपने ये सही कहा है, और उसकी बड़ी वजह यह है, खुद इमरान खान साहब को अच्छी तरह से मालूम है कि जब तक वो जरदारी को, शहबाज शरीफ को, मरियम नवाज को, बिलावल को जेलों में नहीं डालेंगे तो 2023 का इलेक्शन जो है वो नहीं जीत सकते। तो उसके लिए सबसे इस वक्त जो मौजूद शख्स है वो मौजूदा चेयरमैन नैब ही है, जो कि किसी न किसी हवालों से फेवर दे रहे हैं हुकूमत को। अदरवाइज अगर इतना ही इंसाफ पसंद था, इतना ही मेरिट था, इतनी ही शफाफियत थी, तो फिर वो जो केस वज़ीर-ए-आज़म इमरान खान के खिलाफ हेलीकॉप्टर का केस जेर अल्तवा है, CRT का केस जेर अल्तवा है, बिलियन ट्री का केस जेर अल्तवा है, वो सारे केस वहाँ पे पड़े हुए हैं जो आज तक जो है वो नहीं खुले। लेकिन अपोजिशन के खिलाफ आप खुद देख लें, हर केस जो है वो हर हफ्ते उसकी समाअत होती है, कभी कोई किसी जगह पेश हो रहा है, कभी कोई किसी जगह पेश हो रहा है। तो वो हुकूमत इसी वजह से कि ज्यादा से ज्यादा लोगों को, अपोजिशन के लोगों को जो है वो जेल के अंदर डाला जाए और आसानी से रास्ता इनका साफ हो और कोशिश करें कि इलेक्शन जीत जाएं। लेकिन ये इतना आसान नहीं है, जैसा कि मैंने आपको बताया कि ये एक शख्स के लिए अगर कानून या आइन तब्दील करने की कोशिश करेंगे तो उसको सख्त निजामत का जो है सामना करना पड़ेगा। वैसे भी आज जो गुफ्तगू की है चेयरमैन पब्लिक अकाउंट्स कमेटी राना तनवीर ने, उन्होंने वाज़ेह तौर पर कहा है कि अगर इस किस्म का कोई बिल या ऑर्डिनेंस लाया गया तो हम इसको इमीडिएटली सुप्रीम कोर्ट में चैलेंज करेंगे, और सुप्रीम कोर्ट भी ज़ाहिर है इस सारी सूरत हाल में हम ये तो नहीं कर सकते कोई फैसला आएगा, लेकिन वो उनका ये मौक़िफ़ है कि हर एक शख्स के लिए अगर कानून तब्दील कर दिया जाएगा तो उसको भी ज़ाहिर अदालतें उसी तनाज़ुर में देखेंगी। जी अच्छा सिद्दीक साहब, दूसरा ये भी आगाह कीजिएगा, हुकूमत की तरफ से जो इस वक्त रवैया सामने आ रहा है, ज़ाहिरी तौर पर जैसे मैंने इंट्रो में जिक्र किया, मीडिया भी मर्जी की चाहिए, इलेक्शन कमीशन में भी EVM का इस्तेमाल हो और जो हुकूमत कह रही है वही चीज़ें हों, फिर नेब चेयरमैन का हम अब जिक्र कर रहे हैं उस मामले पर भी। आखिर चल क्या रहा है इस वक्त? परफॉर्मेंस पर कोई तवज्जो नज़र नहीं आ रही हुकूमत की। क्या इस वक्त टारगेट दिया गया है खान साहब को आने वाले इलेक्शंस के हवाले से कि क्या होने जा रहा है सियासत में? देखिए, ये हर हाल में अगला इलेक्शन जीतना चाहते हैं। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन को सख्ती से रद्द कर दिया इलेक्शन कमीशन ने। और एक बात आपको भी मालूम है मिराज साहब, इलेक्शन जो है वो निगरान हुकूमत करवाती है, और निगरान हुकूमत इलेक्शन कमीशन की राय से इलेक्शन करवाया जाता है। इलेक्शन PTI की गवर्नमेंट ने नहीं करवाना, ये तो पौने दो साल बाद चले जाएंगे, तो वो इलेक्शन निगरान सेटअप में कराना है। वो फैसला करेंगे कि हमने EVM इस्तेमाल करनी है नहीं करनी। और EVM के हवाले से जो पार्लिमानी कमेटी बननी थी तो पहले मुतनाज़ा हो गई है, अभी वो बनी भी नहीं है, क्योंकि उसमें फजल रहमान ने शिरकत से इनकार कर दिया। वो कहते हैं जब हुकूमत से हम बातचीत करने के लिए तैयार नहीं है तो कमेटी में हम उनके साथ क्यों बैठे, बल्कि वो तो PDM को कह रहे हैं कि इसमें ना जाए। ये देखे कितने भी इदारे हैं जिनका रोल है आम इंतखाबात के हवाले से। इलेक्शन कमीशन है, नैब का इस वजह से है कि नैब के अंदर कोई अहल हो जाता है, कोई नाअहल हो जाता है, किसी को रोक दिया जाता है। जितने भी इदारे हैं उन सबके साथ पंगा ले रही है ये गवर्नमेंट कि सिर्फ हमारा रास्ता जो है वो साफ हो। लेकिन सारा दुनिया देख रही है, मीडिया भी आज़ाद है, मीडिया भी पाबंदी लगाने की कोशिश की, और ये जो पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी का बिल लेकर आ रहे थे वो तो अब शुक्र है रुक गया है। तो 6 महीने के लिए अब वो एक जॉइंट एक्शन कमेटी बन गई है, उसके ऊपर गौर फौज करेगी। लेकिन ये हर उस अदारे को, हर उस शोबे को दोबारा चाह रहे हैं जो कि इनकी मुखालफत कर रहा है। मकसद सिर्फ यही है, आपने एक इमरान खान का बयान सुना होगा, तो वो मुसलसल वो कहते रहते हैं
5 साल कम है जी, 5 साल कम है हुकूमत के लिए। तो 5 साल जो है वो मजीद जो है वो आना चाहते हैं, तो इस वजह से वो मौजूदा सूरत में तो आ नहीं सकते। और फिर इलेक्शन कमीशन के साथ पंगेबाजी उन्होंने इस वजह से की हुई है कि जिसका जो दिल्ली इलेक्शन की रिपोर्ट है वो इलेक्शन कमीशन को मसूल हो गई है। नाज़म सवाती को और फवाद चौधरी को नोटिस मिल चुका है। उसके साथ साथ फिर फॉरेन फंडिंग का केस है, वो पीटीआई के सर पर तलवार लटक रही है। ये सारे फैसले जो है इलेक्शन से पहले पहले होने हैं, और कोई भी फैसला पीटीआई के खिलाफ आ गया तो वो इनकी जो सियासत है उसके ऊपर बहुत ज्यादा असरअंदाज होगा। इस वजह से ये अपने सियासी मुखालफिन को बिल्कुल दीवार से लगाने के लिए इस किस्म के कवानीन और इस किस्म के आर्डिनेंस, इस किस्म के फैसले करने जा रहे हैं। तो उन तमाम तर इदारों को दबाया जा सके जो इदारे इलेक्शन कमीशन में, जो इदारे इलेक्शन के हवाले से अहम किरदार अदा कर सकते हैं। जी बहुत शुक्रिया आपका सिद्दीक साजिद साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। ज़ाहिरी तौर ते ही हुकूमत एहतसाब जे नाले ते आई हुई इलेक्शन कैंपेन उन खां अॻु कंटेनर ते भी वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब एहतसाब जो ज़िक्र कंदो हो, एहतसाब जूं ॻाल्हियूं कंदो हुयो, पर हीअ हुकूमत पंहिंजनि 3 सालनि जी हुकूमत में एहतसाब जे बयानीअ ते बि मुकमल बीह न आहे सघी। ऐं एहतसाब अगरि थिए बि पियो त अपोज़िशन जो थिए पियो, उनजो सिलसिलो मुसलसिल जारी आहे। केतिरा ई हुकूमत जे हवाले सां अहिड़ा केस आहिनि, अहिड़ा स्कैंडल्स आहिनि जेके हिन वक़्त ताईं पयल आहिनि। उन ते बाज़ाब्ता तौर ते केतिरियूं शयूं साम्हूं अची चुकियूं आहिनि, पर उन ते नेब को बि एक्शन नथी वठे। ऐं उन जे करे ई जीअं सिद्दीक साहब ॿुधायो त हुकूमत चाहे पई त नेब चेयरमैन खे एक्सटेंशन ॾिनी वञे, इहो ई नेब चेयरमैन कंटिन्यू करे त जीअं अॻिते हली वधीक अपोज़िशन खे दॿाउ हेठि आणे सघे। पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अफ़गानिस्तान जी सूरत हाल जो। इस वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु हुजे। प्रोग्राम में एक बार ॿीहर भलीकार हिन हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं अफ़गानिस्तान जी सूरत हाल जे हवाले सां, जंहिंजा सिधा सवा असर पाकिस्तान ते पवनि था ऐं उन जो सिलसिलो शुरू थींदे हिन वक़्तु नज़र अचे पियो। ये ख़बरूं अफ़गानिस्तान मां बि साम्हूं अचनि पियूं, उते कुझु ग्रुपनि तरफ़ां बि साम्हूं अचनि पियूं जिन पारां पाकिस्तान जी मुखालफ़त कई वई आहे। टीटीपी जे हवाले सां पाकिस्तान ख़दशनि जो इज़हार कयो हो, पर उहा बि हिन वक़्त ताईं उन ते बि का ख़ासि डेवलपमेंट थींदे नज़र नथी अचे। थोरे जो कुझु ॾींहं पहिरियां शाह महमूद कुरैशी ऐं आरिफ अलवी पारां बि इहो चयो वियो त अम माफ़ी ॾिनी वेंदी, पर कुझु शर्तनि ते। उन सां गॾोगॾु जेको ही मामिलो आहे उहो बहितर संजीदा थींदे नज़र अचे पियो। कुझु देरि पहिरीं वज़ीर आज़म इमरान ख़ान जी ISI हेडक्वार्टर जो दौरो कयो, जिते वज़ीर आज़म इमरान ख़ान जी मुलाक़ात थी आहे आर्मी चीफ सां, DG ISI सां, ऐं उन सां गॾु गॾु बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जा वॾा वज़ीर बि साणुसि गॾु हुआ। उते जेका मुलाक़ात थी आहे उते बि इन जी सॼी सूरत हाल ते गुफ़्तगू कई वई आहे। पाकिस्तान में ख़दशनि जो इज़हार हिन वक़्तु बि कयो पियो वञे। इन पासे खां पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं। ॿिए पासे पाण ज़िक्र कंदासीं वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं जेके कोशिशूं आहिनि। अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान जो UNGA में ख़िताब बि थियणो आहे, जेको रिकॉर्ड थी चुको आहे। उहो पाकिस्तानी वक़्त मूजिबि राति 1 वॻे उते ऑन एयर थींदो, ऐं उहो उन में बि वज़ीर आज़म इमरान ख़ान अफ़गानिस्तान जे मामले ते फोकस कयो। वज़ीर आज़म इमरान ख़ान बार बार इहा ॻाल्हि करे पियो त अमेरिका समेत हर मुल्क सां इन ॻाल्हि ते असां हलण लाइ तयारु आहियूं अगरि अफ़गानिस्तान में अमुन जे लाइ कोशिशूं बाज़ाब्ता तौर ते वरतियूं वञनि। ॿिए पासे तालिबान जे रवैयनि में तब्दीली जूं ख़बरूं बि साम्हूं अचनि पियूं। काल्ह बि इहा ख़बर साम्हूं आई त जेको माज़ी में तालिबान जो निज़ाम हो सज़ाऊं ॾियण जो, उनखे हिकु भेरो ॿीहर उते लागू कयो वेंदो, जंहिंमें फांसियूं, हथ कटण समेत ॿियूं शयूं पिणु शामिल हुयूं। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं शयूं आहिनि जेके हिन वक़्तु साम्हूं अचनि पियूं। सभिनी ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे आलमी मामलनि जा माहिर आहिनि मोहतरम जनाब डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, थैंक यू फॉर हैविंग मी। थैंक यू सर। ॿुधाइजो डॉक्टर साहब, सभ खां पहिरियां ज़ाहिरा पाकिस्तान जे पर्सपेक्टिव में जेके शयूं साम्हूं अचनि पियूं, पाकिस्तान जी कोशिश हुई ऐं असां उहा कोशिश कईसीं, पर जेको ॿिए पासे खां असांजे साम्हूं रिस्पॉन्स अचे पियो खणी पोइ उहो असां जेको 3 ॾींहं पहिरियां इहा ख़बर ॾिठीसीं त पाकिस्तान जा झंडा लाथा विया ऐं उनजो बाज़ाब्ता तौर ते तालिबान तर्जुमान जो इहो चवणो हो त उन ते नोटिस वरितो वियो, उन जूं गिरफ़्तारियूं बि साम्हूं आयूं। हिन वक़्तु असां मुख़्तलिफ़ शयूं पाकिस्तान जे हवाले सां ॾिसूं पिया अफ़गानिस्तान अंदरि, ऐं तालिबान में मौजूदु जेके माण्हू आहिनि उहे थ्रेट्स ॾियनि पिया। ज़ाहिरा उनजो इज़हार पाकिस्तान में बि थिए पियो। अव्हां कीअं पिया ॾिसो सूरत हाल खे? न, असां जंहिं लिहाज़ सां अफ़गानिस्तान जे तालिबान जहिड़े महिल टेक ओवर कयो, जंहिं लिहाज़ सां असां ख़ुशि थियासीं, उन वक़्तु बि आउं इहो ई चवंदो आयुसि त ठीकु आहे, इहा हिकु सुठी कामयाबी आहे।
इन खिते लाइ बि सुठी कामयाबी आहे। इन खिते मां अमेरिका निकितो जेको इन सॼे खिते जी सर्वेलेंस पियो करे, चाइना जी बि पाकिस्तान जी बि। ऐं चाइना पाकिस्तान ज़ाहिर आहे असांजा इम्पोर्टेंट आहिनि, असां वटि सेंसिटिव एसेट्स आहिनि, उन जे करे बि असांखे ॻणती हुई। त उतां निकितो त असां सभिनीनि खे थोरो सुख जो साह आयो हो। एट द सेम टाइम जेको तालिबान टेक ओवर खां पोइ जेके उनजी डायनामिक्स थियणी, मिक्स सेंटिमेंट्स ऑफ अफगानी एज अ होल, छो जो अफगानिस्तान में पाकिस्तान लाइ को हमेशह सुठी सेंटिमेंट्स सभिनीनि जे तरफ़ां त न रही आहे न। त इन करे तालिबान जेके आहिनि उहे पार्ट ऑफ अफगान नेशन आहिनि, त उन्हनि मां तालिबान मां बि उन्हनि जे रैंक एंड फाइल में डिसिप्लिन त आहे, पर उहा सेंटिमेंट्स जेॾी महिल अची थी वञे त उहो लोकल कमांडर पंहिंजे तरफ़ां बि करे थो वठे डिसीजन। ऐं पोइ तालिबान में बि जेके हायर लीडरशिप में कुझु कंपोनेंट्स आहिनि जेके एतिरा फेवरेबल न आहिनि पाकिस्तान जे जेतिरा ॿिया फेवरेबल आहिनि। इन्हनि शयुनि खे बि असां ज़हन में रखूं त हीउ जेके झंडे वारो मामिलो हो उहो थियण का एतिरी अजब वारी ॻाल्हि न हुई हुन में, नंबर वन। ऐं नंबर टू, तालिबान जो जेको हाणे सिलसिलो ट्रेंड हले थो पियो, इन ट्रेंड जो या इन जेको तरीक़ो हाणे कनि था पिया त सज़ाउनि जे लिहाज़ सां, औरतुनि जी तालीम जे लिहाज़ सां, हालांकि तालिबान उन्हनि दुनिया खे इहो ॼाणायो हो त असां इन दफ़े ह्यूमन राइट जो बि ख़्यालु रखंदासूं, असां इन दफ़े वुमेन राइट जो बि ख़्यालु रखंदासूं, इन दफ़े असां इंटरनेशनल लॉस जा बि ख़्यालु रखंदासूं। ऐं हाणे ई उहे शयूं जेके UN सिक्योरिटी काउंसिल जे डॉक्टर रेज़ोल्यूशन में साहब, पास थियूं इन हुयूं। ते पाण ईंदासीं थोरो पाकिस्तान जे हवाले सां जेके हिते ख़दशा ज़ाहिर कया पिया आहिनि। ज़ाहिर मूंखे यादि आहे अवां इन जो अॻु बि ज़िक्र करे चुका हुआ त जेका ख़ासि तौर ते पॉलिसी हुजे उन में इहो तासुर न वञणु घुरिजे त असांखे हिकु साइड आहियूं, पर असां इहो ॾिठोसीं पाकिस्तान में ख़ासि तौर ते हुकूमती माण्हू, हर ॿियो माण्हू असांखे तालिबान जो स्पोक्सपर्सन थींदे बि नज़र आयो इन सॼी सूरत हाल दौरान। इहो अवां ॿुधाइजो, जीअं ई तालिबान टेक ओवर कयो अफ़गानिस्तान जो, उन खां पोइ हमलनि में वाध थी, पाकिस्तान जी इहा ख़्वाहिश हुई त जेके घुरिबल कमांडर आहिनि उहे पाकिस्तान हवाले कया वञनि, उन ते बि तालिबान राज़पो न ॾेखारियो जेके अपडेट साम्हूं आयूं। उन खां पोइ तालिबान जी स्टेटमेंट साम्हूं आई TTP जे हवाले सां त उहे वञी आम माफ़ी वठनि ऐं पाकिस्तान खे बि माफ़ करणु घुरिजे। बाद में असां ॾिठोसीं सदर पाकिस्तान ऐं शाह महमूद कुरैशी साहब जी स्टेटमेंट बि इन तरह जी साम्हूं आई। हिन वक़्तु बि जेके अफ़गानिस्तान बॉर्डर सां लॻ वारा इलाइक़ा आहिनि उते सूरत हाल ख़राब थींदी पई वञे, ॾींहों ॾींहुं थींदी पई वञे। त बुनियादी तौर ते इन हवाले सां ॿुधाइजो आहे त पाकिस्तान खे कहिड़ी पॉलिसी इख़्तियार करणु घुरिजे ऐं हिन वक़्तु इन सॼे मामले ते पाकिस्तान किथे बीठल आहे? असां ओवर एम्बिशियस न थियूं हा त बहितर, असां रियलिस्टिक पॉलिसी ते रखूं हा पंहिंजो मदार, त उहो बहितर हुजे हा। मिसाल तौर ते TTP जी तव्हां ॻाल्हि कई, जेॾी महिल TTP जा 884 मेंबर रिलीज़ थिया, यानी उन्हनि खे आज़ादु कयो वियो उन्हनि जी जेलनि मां, तालिबान आज़ादु कयो, उन वक़्तु असांखे उन्हनि मां घुरिबल माण्हू बि हुया जेके असांजे APS में इन्वॉल्व हुया। असांजी रिक्वेस्ट बि हुई पर उन्हनि असांखे न ॾिनो। असां अलाए छो नथा सम्झण जी कोशिशि कयूं त TTP ऐं अफ़गान तालिबान जेके एतिरो अरसो 20 साल, उनखां बि वधीक, उनखां पहिरियां मुजाहिदीन जे तौर ते शोल्डर टू शोल्डर विढ़ंदा रहिया आहिनि पंहिंजे मद मुख़ालिफ़ ऐं दुश्मननि खां सां। हिकिड़ो सॉट जेको आहे TTP में आहे त ॿियो सॉट जेको आहे भाउ ऐं सॉट उहो अफ़गान तालिबान में आहे। त एतिरो सवलो अफ़गान तालिबान लाइ न हो त उन्हनि खे बिल्कुलु उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन वठनि ऐं पाकिस्तान जे हवाले करे छॾनि जेके माण्हू इहे कनि था पिया। त उन वक़्तु बि मां इहा ऑब्ज़र्वेशन ॾींदो आयो सभिनीनि खे त इहो तालिबान खे कंट्रोल करणु ॾुखियो थी पवंदो। एंड दे आर द टू साइड्स ऑफ द सेम कॉइन। इहे मुंहिंजा हुया उन ज़माने में बि, ऐं इहो वक़्तु साबित थो करे त ईअं आहे। हाणे सुवालु इहो पैदा थिए थो पियो त असांखे छा करणु घुरिजे। असांखे पंहिंजा जेके पुश्ता मज़बूत रखणु खपनि, असांखे पंहिंजी डिप्लॉयमेंट ऐं पंहिंजी सिक्योरिटी प्लान मज़बूत रखणु खपे। असांखे तालिबान इशारो ॾेई छॾियो त पाकिस्तान खे खपे त पाकिस्तान इन्हनि खे सप्रेस न करे, जेके उन्हनि जा मुख़ालिफ़ आहिनि, माना उनजो तालिबान जो इशारो TTP ॾे हो, ऐं अफ़गान खे खपे त उन्हनि खे जनरल माफ़ी वग़ैरह ॾियनि। इहे तालिबान जी तरफ़ां बि हिकिड़ो बयानु आयो हो।
इहा तव्हां सदर पाकिस्तान जे तरफ़ां ऑफर ॾिठी, तव्हां फॉरेन मिनिस्ट्री तरफ़ां ऑफर ॾिठी बिना टीटीपी खे कंसल्ट कंदे। यानी टीटीपी जी टॉप लीडरशिप उन वक़्तु ई चई छॾियो त असां तव्हां खां माफ़ी नथा घुरूं ऐं असांखे माफ़ी खपे, असां खां तव्हां माफ़ी घुरो, छो जे तव्हां असां खां। त इहे सभु शयूं जेके साम्हूं अचनि थियूं पियूं त महसूसु थिए थो पियो त तालिबान जेके आहिनि उहे पंहिंजे मिशन खे जारी रखंदा। न सिर्फ़ु ही बल्कि अफ़गान तालिबान जी इन सक्सेस में सॼी दुनिया में जेके बि इन आइडियोलॉजी जा माण्हू आहिनि ऐं जेके बि सम्झनि था पिया त उन्हनि खे मार्जिनलाइज़ थिया आहिनि, सप्रेस थिया आहिनि ऐं उन्हनि ते ऐं हक़ीक़त में बि ॾिठो वञे त जेके असांजा सेंटीमेंट्स मजरूह थिया आहिनि मुस्लिम उम्मा एज़ अ होल, उन जा इन करे थिया आहिनि त कोलेटरल डैमेज काफ़ी खोड़ सारा थिया आहिनि। फ़लस्तीन जो मसइलो, कश्मीर जो मसइलो, ॿिया मसइला मुस्लमाननि जा, त उन में रिक्रूटमेंट सुठी मिली वई। जेके इहे हुया तंज़ीमूं ख़ासि तौर ते जेके जिन्हनि एक्सट्रीमिस्ट तंज़ीमूं, पाकिस्तान में बि उनजी ख़ुशी मल्हाई वई। हाणे बि तव्हां ॾिठो त इस्लामाबाद में मस्जिद लाल मस्जिद मां झंडो जेको आहे जंहिं हिसाब सां लाथो, जंहिं हिसाब सां केस रजिस्टर करे पोइ हाणे सील करे छॾियऊं। त ही सभु शयूं जे असां ॾिसूं था पिया ऐं डॉट सां डॉट असां मिलायूं था पिया त असांखे महसूसु थिए थो पियो त इहे त मामला ॿिया वधंदा। असां बि चऊं पिया पंहिंजे प्रोग्रामनि में पहिरियां बि त ही जेके दहशतगर्दी जा इहे इंसिडेंट्स इहे वधंदा त इन पाकिस्तान खे पंहिंजो घर थोरो मज़बूत करणो पवंदो, असांजी पंहिंजी डिप्लॉयमेंट मज़बूत करणी पवंदी। अच्छा डॉक्टर तालिबान साहब गॾोगॾु इहो बि ॿुधाइजो ज़ाहिर आहे जेको अवां ज़िक्र कयो पिया हिन वक़्तु बि रिज़र्वेशन्स जो अॻु में हिन जी बाबति ॻाल्हि ॿोल करे चुका आहियो। हिन वक़्तु हिकु जनरली जेको दुनिया में तासुर मिले पियो ऐं ज़ाहिर मुख़्तलिफ़ इंटरनेशनल मीडिया बि हिनखे मुसलसिल रिपोर्ट करे पई त तालिबान जे अचण सां या अफ़गानिस्तान में एतिरो जल्दी कब्ज़ो करण में पाकिस्तान जो हथ आहे। हिकु इहो मिसाल मिले थो ज़ाहिर आहे जॾहिं पाकिस्तानी वज़ीर आज़म जी स्टेटमेंट उन जे ॿिए ॾींहुं असांजे साम्हूं आई त उन खां पोइ इहो सिलसिलो शुरू थियो। हिकु पासो इहो आहे, ॿियो पासो असांखे इहो नज़र अचे पियो त हिन वक़्तु अफ़गान तालिबान ज़ाहिर आहे जेके मौजूदु त आहिनि उते ऑन ग्राउंड, पर केतिरनि ई शयुनि में हू स्टेबल नज़र नथा अचनि। खणी पोइ इकोनॉमी वारो मामिलो हुजे, कानूनी तौर ते मामिलो हुजे या रिकग्नाइज़ करण वारो मामिलो हुजे, उन ते बि ख़बरूं इहे ई अचनि पियूं त पाकिस्तान ते ई प्रेशर आहे त हू मामलनि खे सॉर्ट आउट करे। इन सेंस में अवां कीअं पिया ॾिसो त छा का कामयाबी पाकिस्तान खे मिलंदी इन्हनि ॿिन्ही शयुनि खे अगरि मिलाइजे त? पाकिस्तान जेतिरी हद पंहिंजी कोशिश करे सघे पियो करे छॾियूं न, इन खां वधीक न तालिबान पाकिस्तान जी ॿुधंदा ऐं न पाकिस्तान जेको आहे उन्हनि खे मल्हाए परचाए सघंदो त जेको पाकिस्तान चवे दुनिया जीअं चाहे थी पई उअं करे। पाकिस्तान जो हिकिड़ो मौक़िफ़ आहे त ऑल इंक्लूसिव गवर्नमेंट हुजे, उहो सिक्योरिटी काउंसिल जी बि रेज़ोल्यूशन आहे, दुनिया बि आई चाहे थी पई। पाकिस्तान जो मौक़िफ़ इहो आहे त ह्यूमन राइट जी वायलेशन न थिए। असांजी नेशनल सिक्योरिटी कमेटी पंहिंजी मीटिंग में इहे ॻाल्हियूं चई चुकियूं आहिनि, त इहे ॻाल्हियूं करे चुकी आहे। त उन लिहाज़ सां पाकिस्तान जो मौक़िफ़ उहो ई आहे जेको सिक्योरिटी काउंसिल जो मौक़िफ़ हो 9 सेप्टेंबर ते जेको हो, ऐं असां पोइ 11 सेप्टेंबर ते शायदि उहा मीटिंग कई कमेटी जी आहे उन ज़माने उन वक़्त में, त उन वक़्तु असांजो मौक़िफ़ बि हो। असां इहे ई ॻाल्हियूं चऊं था पिया। पर तव्हां जेको सुवालु कयो उहो पोयनि 10-20 सालनि खां जेको तासुर दुनिया में वेंदो रहियो आहे त पाकिस्तान वटि लिवरेज आहे टोटल अफ़गान तालिबान जी, उहो तासुर जेको परसेप्शन आहे न, उन परसेप्शन जे करे हाणे उहो तवक़ुआत थियनि थियूं पियूं। ऐं असांजा माण्हू जेके आहिनि उन्हनि बि क्लेम कयो त दुआ कॉन्फ्रेंस में यकीननि असां फैसिलिटेट कयोसीं। दुआ अफ़गान तालिबान खे उन स्टेज ते आणण में असांजो फैसिलिटेशन जो रोल काफ़ी वॾो ऐं सुठो हुयो। त उन जे करे हाणे दुनिया हिकिड़ी ॿी ॻाल्हि हिन जो ॿियो एंगल इहो आहे त दुनिया पाकिस्तान खे सोगो बि करणु थी चाहे। उन में इन करे मुमकिन आहे उहो त कुझु ब्लेम गेम कनि पाकिस्तान ते, इन करे मुमकिन आहे त पाकिस्तान खे स्केपगोट बि ठाहिनि। तव्हां ॾिसो त अॼु जेका कमला हैरिस जी मीटिंग ऐं जो बाइडन सां जेके कुझु थोरी देरि खां पोइ मीटिंग थियणी आहे जो मोदी जी, त उन में जेके आउटकम थींदी मां अंदाज़ो या को बि एनालिस्ट अंदाज़ो लॻाए थो सघे जेको नज़र थो रखे हिन ते, त उन ते बि उहो ब्लेम गेम करण जी कोशिशि कंदा। कमला हैरिस सां जेका ॻाल्हि ॿोल थी आहे उन जी ॻाल्हियूं त कुझु साम्हूं अची वियूं आहिनि मोदी जी। हुन में उन्हनि चयो आहे त पाकिस्तान जेको आहे उते टेररिस्ट जा जेके सेफ हेवन्स आहिनि त उन जे करे उन जे ख़िलाफ़ु एक्शन वरिता वञनि। ऐं उहो ई तव्हां सम्झो त उहो ई टोन हूंदो
जेॾीमहिल मोदी बाइडन सां मिलंदो, हिन जो मतिलबु छा थियो? हिन जो मतिलबु इहो थियो त ऐं पोइ उन खां बाद बाइडन जी मीटिंग जेका क्वाड लीडरनि सां थी, पोइ क्वाड समूरनि मेंबर सां साण थींदी, उन खां बाद G20 सां थींदी, त उहे सभिनीनि में अफ़गानिस्तान ते नंबर 1 ते हूंदो, ऐं अफ़गानिस्तान जेॾीमहिल नंबर 1 ते हूंदो त पाकिस्तान ऑटोमेटिकली पाकिस्तान जो उहो कंदा डायरेक्टली एंड इनडायरेक्टली। इन दफ़े त डायरेक्ट करे छॾियो कमिला हैरिस जे मीटिंग में, जे डायरेक्ट बि तस्करो कयो त इहा ॻाल्हि वञी किथे बीहंदी। मां उन कंक्लूजन ते इन वक़्तु ॾियणु मुनासिबु न लॻंदो, पर ज़ाहिर आहे पाकिस्तान लाइ कोई चङाई जी ॻाल्हि त न कंदा न उहे। जे चङाई जी ॻाल्हि न कंदा त ऑब्वियसली वी हैव टू बी रेडी for the consequences, and we have to pay the cost of absolutely not, which our minister also says. Fawad Chaudhary has also said that जेॾीमहिल असां absolutely not चवंदासीं त उनजी कास्ट ॾियणी पवंदी असांखे। त जेॾीमहिल असां पाकिस्तान जे टेक ओवर खां पोइ जेॾीमहिल असांजो टॉप मोस्ट लीडर ऑफ द कंट्री उहो चवे त बाबा दे हैव ब्रोकन द शेकल्स ऑफ द स्लेवरी, त उन में पोइ ज़ाहिर आहे दुनिया उन ते तवजो त ॾींदी ऐं उनजी पोइ उन जी कास्ट बि पे करणी पवंदी। त असांखे हाणे ॾिसणो इहो आहे त इंटरनेशनल लेवल ते तव्हांजी ॻाल्हि इहा हुई त पाकिस्तान छा थो करे सघे। पाकिस्तान मां तवको इहो था कनि इंटरनेशनल कम्युनिटी वारा त पाकिस्तान वटि उन जी चाबी आहे, पाकिस्तान जेको चाबी घुमाईंदो त तालिबान उन लिहाज़ सां मञींदा। ज़ाहिर उहो न थींदो त पाकिस्तान खे प्रॉब्लम क्रिएट करण जी कोशिशि कंदा। उन लाइ असांजी तयारी हुअणु खपे। बसि एतिरो जेको एतिरी ॻाल्हि जेके हाणे उन में को रॉकेट साइंस बि न आहे, जेको माण्हू नज़र इन ते रखे थो पियो, जेके डॉट सां डॉट कनेक्ट करे थो पियो, उनखे इहा ॻाल्हि हाणे बि सुझे थी पई। सुभाणे तव्हां प्रोग्राम कंदव त जेके उन जा वख पॉइंट आहिनि उहो प्राइम मिनिस्टर जी बि मीटिंग थी वेंदी। प्राइम मिनिस्टर जी मीटिंग में बि उहो क्लाइमेट चेंज, बिलियन ट्रीज जो ज़िक्र अची वेंदो। उन में रिच एंड पुअर कंट्रीज़ जो अची वेंदो, करप्शन जो अची वेंदो। उन में जेके पहिरियां थी, उन खां अलावा इस्लामोफोबिया वग़ैरह जी, कश्मीर जी ॻाल्हि, इहे ॻाल्हियूं थुलियूं ऐं अफ़गानिस्तान जी इन दफ़े प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान 1 वॼा जेका अॼु राति उन तक़रीर करणी आहे, इहे असां बि सोचे था सघूं। इन सां मिलंदड़ जुलंदड़ जेके ॻाल्हियूं उन इमरान ख़ान करे छॾींदो। तव्हां इन दफ़े ॾिसो त अफ़गानिस्तान जो ज़िक्र जो बाइडन बि करे थो पियो, टर्की जो प्रेसिडेंट बि करे थो, पर ॿिया बि जेके चाइना और जेके बि वॾा कंट्रीज़ आहिनि अफ़गानिस्तान खे टॉप ते था रखनि। ऐं असांजा जेके मुख़ालिफ़ आहिनि, क्वाड्स वारा जेके आहिनि, उहे बि ऐं इंडिया त ख़ैर आहे ई आहे उन मामले में। अच्छा डॉक्टर साहब, इन में इहो आगाह कजो, ज़ाहिर जेको हिकु पासे असांखे इहा सॼी सूरत हाल नज़र अचे थी, जीअं असां ॾिठोसीं अफ़गानिस्तान में तब्दीली आई त रीजनल जेके मुल्क हुआ उहे वेझा थिया ऐं 2-3 मुलाक़ातूं थियूं। ज़ाहिर उनखे बि पाकिस्तान पंहिंजी कामयाबी सम्झे पियो। वफ़ाक़ी वज़ीर इहो ॿुधाईंदा रहनि था त पाकिस्तान जी अहमियत इन सॼी सूरत हाल में वधी आहे। रशिया हुजे, चाइना हुजे, टर्की हुजे, कतर हुजे, पाकिस्तान या अफ़गानिस्तान जे बॉर्डर सां मिलंदड़ जेके मुल्क आहिनि उहे हुजनि, उन्हनि पारां इहो तासुर ॾियण जी कोशिशि कई वई त हाणे अफ़गानिस्तान खे संभालियो वेंदो। हाणे ईअं महसूस न पियो थिए अव्हांखे त आहिस्ता आहिस्ता उहे बि कंहिं हद ताईं पोइते थींदा वञनि पिया ऐं पाकिस्तानी उन नैरेटिव ते बीठल आहे, पाकिस्तान ते ई प्रेशर पवे थो त उहो पंहिंजो पैगाम पहुचाए? न, पाकिस्तान ते इन करे प्रेशर पवे थो पियो त पाकिस्तान शुरू खां वठी वधीक एंगेज रहियो आहे तालिबान सां। पाकिस्तान जे एंगेज न रहे आहे तालिबान सां, हुनजो लाॻापो न हुजे आहे पॉज़िटिवली बि, त उन लिहाज़ सां त इहो दोहा रिकॉर्ड बि न थिए आहे न। उन लिहाज़ सां त अमेरिका विड्रॉ बि न पियो करे सघे, पर अमेरिका इन जो अहसानमंद न आहे। तव्हां ॾिठो हूंदो त ब्लिंकन जी जेकी टेस्टिफाई उनखे कयो इन फ्रंट ऑफ द फॉरेन रिलेशन कमेटी, सां ई जेके उन जा कांग्रेस मेंबर हुया उहे छा पिया पुछनि? उहे चवनि पिया त पाकिस्तान जी हिन में इन्वॉल्वमेंट ऐं उन जेको आहे तालिबान जी पाकिस्तान जी सपोर्ट, उन लिहाज़ सां तव्हां ॾिसो त फॉरेन अफेयर्स मैगज़ीन में जेको छपे थो पियो, जंहिंमें लिज़ा जेके लिखे थी पई, उन में इन हफ़्ते जी ॻाल्हि थो कयां पियो, उन बि उहो चवे थी पई त पाकिस्तान जी सपोर्ट हिन में आहे तालिबान जी। त ही सभु शयूं जे असां ॾिसूं था पिया, ऐं उन में तव्हां ब्लॉक वारी ॻाल्हि कई त असांजो जेको ब्लॉक आहे उहो बि सम्झे थो पियो त 2600 किलोमीटर जो असांजो उन्हनि सां बॉर्डर मिले थो पियो। असांजी लैंग्वेज मिले थी पई मोस्टली उन्हनि सां। असांजो हथु रहियो आहे मुजाहिदीन खां वठी, राइटली सो दुनिया चाहे पई। असांजो एंगेजमेंट असांजी रही आहे। 30 लख जेके पनाहगीर असां वटि हुया, उन्हनि मां इहे बि तालिबान बि हुया। ही सभु शयूं त आहिनि ऐं उन जे करे एक्सपेक्टेशन काफ़ी वधी वियूं आहिनि
ऐं उन जे करे असांजा जेके इन ब्लॉक जा माण्हू आहिनि जंहिंमें चाइना रशिया बि थी वियो ऐं सेंट्रल एशियन कंट्री, उहे बि एक्सपेक्ट करणु शुरू थी विया आहिनि। ॾिसो उन में हाणे चाइना खे कहिड़ी ॻणती आहे, चाइना जी ॻणती आहे त ईस्ट बिल्कुलु टर्कमानिस्तान इस्लामिक मूवमेंट, उज़्बेकिस्तान खे उज़्बेक इस्लामिक मूवमेंट, रशिया खे दाइश जो ऐं एक्सट्रीमिज़म जो प्रॉब्लम, ईरान खे शिया उन जे कम्युनिटी जे मार्जिनलाइज़ेशन जो प्रॉब्लम, पाकिस्तान खे TTP जो प्रॉब्लम, सभिनीनि खे प्रॉब्लम त आहे त पाकिस्तान जी अफ़गानिस्तान जी सरज़मीन जेका आहे उहा इन कम लाइ इस्तेमालु न थिए। उहा प्रॉब्लम अफ़गानिस्तान तालिबान उन्हनि ते गारंटी ॾिनी आहे त असां न करणु ॾींदासूं। पर छा तव्हां जेको सुवालु हिन में इहो बि हो त इकनॉमिकली या उन्हनि जो गवर्नेंस जो स्ट्रक्चर एतिरो मज़बूत थी पियो आहे त हू सभु शयुनि खे कंट्रोल करे वठनि। जलालाबाद में धमाको थो थिए, काबुल में धमाको थो थिए, इहे ॻाल्हियूं उन्हनि लाइ बि प्रॉब्लम क्रिएट कंदियूं। जेॾी महिल पैसा ॾोकड़ न हूंदा, उन्हनि जा $9.5 बिलियन अमेरिका जेको आहे सीज़ कई वेठो आहे, उन्हनि खे 75% अफ़गानिस्तान जी जेका बजट हूंदी हुई उहा हली वई त अफ़गानिस्तान वटि जेके 25% जेके पंहिंजा रिसोर्सिस हुया, पंहिंजा ज़राया हुया, उहे बि अॼुकल्ह कमु नथा कनि। त हू या त पाण में विढ़ंदा या बंदूक खणी निकिरंदा, कुझु न कुझु कंदा। ऐं ज़ाहिरी जेॾी तौर महिल ते कंदा जेका पिया सूरत हाल हिन वक़्तु असांखे नज़र अचणु शुरू थी वई आहे। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच डॉक्टर साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। हिन वक़्तु अफ़गानिस्तान जी सूरत हाल वेतर ख़राब थींदे नज़र अचे पई, उन जा ख़तरा पाकिस्तान में बि महसूसु थियनि पिया। TTP हिकु वॾो ख़तरो मौजूदु आहे ऐं जेको परॾेही पॉलिसी जे हवाले सां बि पाकिस्तान ते आङुरियूं कढनि पियूं ऐं उन बाबति मुसलसिल पाकिस्तान खां इहो मुतालबो कयो पियो वञे। तालिबान जे हवाले सां एक्सपेक्टेशन्स ॿिन्ही पासनि खां वधंदे असांखे नज़र अचनि पियो कि उहो ब्लॉक जेको चाहे पियो अफ़गानिस्तान में अमुन थिए, ॿियो उहो ब्लॉक जेको पाकिस्तान जे लाइ चाहे पियो त कंहिं न कंहिं तरीक़े सां इनस्टेबिलिटी पाकिस्तान में बि पैदा थिए। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे अॼु जनरल असेंबली में ख़िताब करणो आहे, जंहिंमें बि वज़ीर आज़म इमरान ख़ान अफ़गानिस्तान, कश्मीर, क्लाइमेट समेत ॿियनि मामलनि ते गुफ़्तगू कंदो ऐं अॼु राति उहो 1 वॻे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी जेका रिकॉर्डेड तक़रीर आहे उहा UNG में साम्हूं ईंदी ऐं उन में ॾिसणो इहो आहे त वज़ीर आज़म कहिड़ियुनि शयुनि ते ॻाल्हाए थो ऐं कीअं दुनिया खे बावर कराए थो त अफ़गानिस्तान जी सूरत हाल जे लाइ किरदारु अदा कयो वञे। इन सां प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी ॾियणी ते पोइ पंहिंजे मेज़बान मिराज खे ॾींदा इजाज़त।